नाज़िन मेहर में सिंधी अदबी संगत शाख मेहरणी सोबू खान मक्सी पारां नामियारे अदीब आलम ऐं मुहक़िक़ मोहम्मद अमीन मक्सी जी यादि में ताज़ती मेड़ाको ॻोठायो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था रियाज़ चांडियो जी इन रिपोर्ट में। नाज़िन रियाज़ चांडियो नाज़िन सिंधी अदबी संगत शाख मेहर ऐं सोबो खान मक्सी पारां सिंध जे नामियारे अदीब दानिशर मुहक़िक़ ऐं आलिम मोहम्मद अमीन मक्सी जे यादि में प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। उन में आयल अदीबनि शाइरनि दानिशरनि ऐं मुहक़िक़नि सां ॻाल्हाईंदासीं त हू साईं अमीन मक्सी जे ज़िंदगी जे हवाले सां छा था चवनि। साईं मोहम्मद अमीन मक्सी असांजे इलाइक़े ख़ासि तौर ते हल्के मेहर जो नामवर आलिम नौजवान ॾाहो अदीब ऐं मुहक़िक़ जंहिंजो विछोड़ो नंढी उमिरि में थी वियो। उनजो काफ़ी कमु मंज़र आम ते आयो आहे। अञा काफ़ी कमु कलमी सूरत में आहे। ॿियो बि जेको हुनजी सोच में हुयो यानी तहक़ीक़ जे हवाले सां उहो कमु बि रहियल आहे। हू हिकिड़ी मुकमल शख़्सियत हुयो। उनखे अल्लाह ताला इल्म अदब सां गॾु अख़लाक में इनायत कयो हो। साईं मोहम्मद अमीन मक्सी साहब जी ज़िंदगी तमामु सबक़ आमोज़ आहे। हिकिड़ो नंढड़ो ॻोठ बज़ार ॿाराड़ीअ जो उन मज़ा हिकिड़ो माण्हू निकिरे थो ऐं उहे कराची जहिड़े रोशननि जे इंटरनेशनल शहर उन में पहुचे थो ऐं उहो उते सिर्फ़ु पंहिंजी नौकरीअ ताईं पाण खे महदूद नथो रखे, रुॻो रोज़गार ताईं पाण खे महदूद नथो रखे, पर हू उते इल्म अदब जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु जेके सिंध जे जियापे जहिड़ा मसइला आहिनि उन्हनि जे हवाले सां हू अमली तौर ते जिदोजहद थो करे। साईं मोहम्मद अमीन मक्सी साहब इल्म दोस्त अदब दोस्त इंसान दोस्त शख़्सियत जा मालिक हुया। साईं जन जे विछोड़े सां वॾो ख़ाल पैदा थियो आहे। सुबो खान मक्सी खां मेहर खां साईं कराची ताईं इल्मी अदबी ख़िदमत जी लाट ॿारी ऐं कराची जहिड़े शहर में रही करे जिते हिकिड़े लिसानी ग्रुप जो ख़ासि तौर ते ग़लबो आहे उते बि साईं जन सिंधी इल्म जी सिंधी अदब जी जेका ख़िदमत कई उनजो को मिसाल नथो मिले। पर मोहम्मद अमीन हिकिड़े किरदार जो नालो आहे जंहिंखे असांजे नौजवाननि खे फॉलो करणु खपे। छो त उहो माण्हू हिकिड़े नंढड़े ॻोठ जेको कचो सम्झो दरिया खां 2-3 किलोमीटर उते कचे जे ॻोठ जो छोकिरो ऐं उन वञी मादी तरह ते सुठे इदारे में नौकरी बि कई, पर उन खां पोइ उन पंहिंजे रूहानी तस्कीन जे लाइ हिन सिंध धरती सिंध अमड़ जे लाइ पंहिंजो किरदार खे जंहिं नमूने आख़िरी घड़ीअ ताईं निभाईंदो आहे इहो असांजे नौजवाननि लाइ रोल मॉडल आहे। ऐं उन माण्हू ॾिसो न कराचीअ में रही करे ऐं सॼी कराचीअ में राब्ता संगत जो ऐं सेक्रेटरी रहणु सो बि 2-3 दफ़ा अना पोस्ट थियणु इहा सम्झो त ॾिसो न असां सां जॾहिं मिलंदो त असां हुनखे चवंदा हुआसीं त तूं हदी त मां निकिरी थो की लिफ्टनि ताईं बि थो पहुची वरी फंक्शन अटेंड करे मोटी थो वञी। त इहे ॾिसो न असां नौजवाननि खे इहो सनी हुआ नियापो आहे। साईं मोहम्मद अमीन मक्सी सिंध जो हिकिड़ो मिसाली मुहक़िक़ अदीब आलिम ऐं सिंधी अदबी संगत जो मुतहरिक अॻुवाण हो। सिंधी अदबी संगत खे ख़ासि तौर कराचीअ जे अंदरि उन जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में फ़ाल बनाइण में साईं मोहम्मद अमीन मक्सी गुज़िरियल 20 सालनि खां हिकिड़ो मुतहरिक किरदारु अदा कयो ऐं संगत खे फ़ाल बणायो। उन सां गॾोगॾु हुन जे कम खे ॾिसबो त हू हिकिड़ो सिंध दोस्त अदीब ऐं आलिम ऐं मुहक़िक़ हो जंहिं दादू ज़िले जी तारीख़ जे हवाले सां ख़ासि तौर दादू ज़िले जी शख़्सियतुनि जे हवाले सां उन में अदीब आलिम स्कॉलर शाइर सहाफ़ी सियासतदान त उन ते हुन हिकिड़ो मिसाली किताबु जेको आहे असांखे ॾिनो सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ खे। साईं मोहम्मद अमीन खे त असां पंहिंजे नज़दीकी सां ॾिठो छो जो उन सां असांजी फैमिली टर्म्स वाबस्तगी असांजो ख़ानदान जो हिकिड़ो फ़र्दु हुयो। साईं मोहम्मद अमीन में हिकिड़ी वॾी ख़ासियत इहा हूंदी साईं वॾो एप्रिशिएट कंदो ऐं हिमत अफ़ज़ाई हिकिड़ी पैदा कंदो। ऐं उनखां बाद में तालीम हुजे सियासत हुजे साईं खे चवां मज़हब हुजे दीनी हुजे ॿी का बि सोशल का अहिड़ी लाइफ हुजे उन में एक्टिविटी हुजे उन जे लाइ असांखे तमामु उत्साह वधीक पैदा कंदो। साईं जो हिकिड़ो मां वॾो मिसाल इहो ॾींदुसि एजुकेशन जे हवाले सां त साईं जो हिकिड़ो हारी आहे उन हारी जे पुट खे साईं कैडेट कॉलेज पेटारो में एडमिशन बि वठी ॾिनी। उहो माशाल्लाह उते पढ़े थो हींअर तक़रीबन उहो इंटर में जो शागिर्दु आहे। त हुनजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन इल्मी अदबी हवाले सां त हुयो ई हुयो, पर हिकिड़े पसमानदा इलाइक़े जे माण्हुनि खे नज़रियाती तौर ते तरबियत करणु उन्हनि खे ज़िंदगी में रिलीजियस स्कूल ऑफ थाट सां कनेक्टेड जेके माण्हू आहे उन्हनि खे हिकिड़ो मॉडरेट क़िस्म जो अवेयरनेस ॾेई
ऐं जदीद क़िस्म जे उलूमनि सां उनखे तालीम याफ़्ता करणु, न रुगो उलूमनि सां या इल्म सां तालीमात करणु, पर ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि में उन्हनि सभिनी माण्हुनि जी जेके बैकवर्ड इलाइक़े जा हिननि जा दोस्त आहे या हिन जे हल्के अहबाब हो, जंहिंमें मौली साहब हबीबुल्ला साहब आहे, कारी अब्दुल करीम ढेरो आहे, हकीम चांडियो आहे, या बशमूल असां मां बज़ाते ख़ुदि, इहे असां माण्हुनि जी न हिकिड़ी इंटेलेक्चुअल फीडबैक सां मुकमिल तौर ते तरबियत कई, जेका वॾे में वॾो कंट्रीब्यूशन आहे एज़ अ ह्यूमन बीइंग। रियाज़ चांडियो, मेहरान टीवी, सोबो ख़ान मक्सी।